मूलचंदानी। तव्हां ॿुधी रहिया आहियो सिंधी समाचार। जयपुर जे रामगंज इलाके में सख़्ती। कंगना रनावत 10 लाख दान कया। कोरोना जा 3252 मरीज़ ठीक थिया। हिक विख हली तोसां रुकजी वञा त चइजां, हिन प्यार जे सफ़र में थकजी वञा त चइजां। हा इश्क में मूंखे तुंहिंजो थियणो हो थी वियुसि, हाणे जे कंहिं ॿिए जो बणिजी वञा त चइजां। प्रकाश राज चयो आहे त मुंहिंजो आर्थिक संसाधन घटी वियो आहे, पर असां लोन वठी ॿियनि जी मदद कंदासीं। कोरोना खे हाराए ज़िंदगी जीअण में अॻिते वधंदासीं। 41 डिग्री सां कंडला एयरपोर्ट गुजरात जो गरम बूथ। नखत्राणा जा व्हाट्सएप सोशल ग्रुप भरीन था घणेई ज़रूरतमंदनि जो पेट। लॉकडाउन पाण खे ऐं पंहिंजी ज़िंदगीअ खे नई तरीक़े सां ॾिसण जो मौक़ो। कच्छ जा टपाली कर्मचारी बणिया कोरोना वॉरियर। ॿिए ॾींहं ते ई पहुचाइनि था दवा जा पार्सल। सिंधी सदाबहार चैरिटेबल ट्रस्ट पालनपुर ब्रांच जे द्वारा पालनपुर जे लाइ सिंधियत ॾींहुं 10 अप्रैल 2020 ते ऑनलाइन कॉम्पिटिशन मल्हायो वियो। सिंधियत जे बाबति कॉम्पिटिशन जी रिज़ल्ट ज़ाहिर कयो वियो आहे। पहिरें नंबर ते रूपचंद भागवानी, ॿिए नंबर ते कौशल्या परचाणी ऐं 3 नंबर ते भाव्या गुरबाणी। ऐं ॿिया नाला आहिनि हेमा लालवानी, सविता रामनानी, नैना जे चंदनानी, वर्षा चंदनानी, नैना एस चंदनानी, हर्षा गौरानी, मीरा कोटाई, मुकेश माखीजानी, मनीष माखीजानी। हिन कॉम्पिटिशन जा जजिस हुआ रेशमा देवनानी ऐं हर्षा गौरानी। साथियों, असांखे ख़ुशी आहे त असांजी संस्था जा ट्रस्टी वाइस प्रेसिडेंट दानवीर सेठ श्री रूपचंद भागवानी वक़्त ब वक़्त पालनपुर में सिंधियत जी जोत जगाए रहिया आहिनि। संस्था तव्हांजो आभार मञे थी। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। टॉम एंड जेरी जे डायरेक्टर जीन डाइच जो 95 साल में निधन। मोदी जी पहिरां 21 ॾींहं कयईं, हाणे 19 ॾींहं थी विया, 40 ॾींहं। उन्हनि जो बि मञणु आहे त कोरोना पंहिंजे 40 साहिब बसाई वेंदो। पोइ 4 तारीख़ पाण सभु गॾिजी करे पलव पाईंदासीं। जय झूलेलाल। घर में रहो, सुरक्षित रहो ऐं स्वस्थ रहो।